नाज़रीन बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। डहर की भरिसां ॿिनि ट्रेन जे ख़ौफ़नाक हादसे में फ़ौत थियल मुसाफ़िरनि जो अंगु 40 थी वियो आहे। 50 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। 15 खां वधीक मुसाफ़िर मलबे में दॿियल हुअण जो बि ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। रेलवेज़ इख़्तियारियुनि जो चवणु आहे त राति देरि सां अपट्रैक ते मिलत एक्सप्रेस जूं 8 बोगियूं पटड़ीअ तां लही वियूं। 2 मिंटनि बाद साम्हूं ईंदड़ सर सैयद एक्सप्रेस पटड़ीअ तां लही वियल बोगियुनि सां टकराइजी वई। हादसे में फ़ौत थियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल किया विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे घोटकी, डहरकी, मीरपुर माथेलो ऐं रहीमयार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मलबे में दॿियल मुसाफ़िरनि खे ॿाहिरि कढण जे लाइ रेस्क्यू ऑपरेशन बि जारी आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे टाइम न्यूज़ घोटकीअ जो रिपोर्टर माजिद अली संघड़। जी माजिद, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? रेती स्टेशन भरिसां मौजूदु आहिनि जिते अॼु सुबुह जो मिलत एक्सप्रेस ऐं सर सैयद एक्सप्रेस विच में टक्कर थियो, जंहिंजे नतीजे में हिन वक़्त ताईं जेके इतला आहिनि त तक़रीबन 32 खां वधीक जेके आहिनि मुसाफ़िर उहे फ़ौत थी चुका आहिनि ऐं तक़रीबन 100 खां वधीक जेके आहिनि मुसाफ़िर उहो ज़ख़्मी थी चुका आहिनि। हिन वक़्तु वाक़े वारे हंधि मौजूदु आहिनि जिते वॾे तादाद में जेके इमदादी कार्रवायूं आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि। रेस्क्यू जेको अमलो आहे उहो बि पहुची चुको आहे। पाक फ़ौज जा जवान ऐं रेंजर जा जेके जवान आहिनि उहे बि हिन वाक़े वारे हंधि पहुची चुका आहिनि। जेके मशीनुनि ज़रिए गरी मशीनुनि ज़रिए जेके आहिनि उहे हिन रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। कैमरामैन खे अव्हांखे ॾेखारींदुसि त कैमरामैन चवंदो त हीअ कैमरामैन जेके रेस्क्यू आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। क्रेन मशीन ज़रिए जेके बोगी जेके किरलियूं आहिनि उनखे कटे करे उनजो ऑपरेशन कयो पियो वञे ऐं हितां जेके आहिनि वॾे तादाद में जेके पाक फ़ौज जा जवान आहिनि उहे बि जेके मदद करे रहिया आहिनि। जॾहिं हीअं अॼु इहो तक़रीबन वाक़ियो जेको सुबुह जो पेश आहे त उन दौरान जेको आहे जेके केतिरियूं जेकी बोगियूं आहिनि उहे पटड़ी तां किरी पियूं, जंहिंखां पोइ जेको ट्रेन जो टक्कर लॻण सबबि तक़रीबन 2 ट्रेन में जॾहिं टक्कर लॻो त उन दौरान केतिरा ई मुसाफ़िर जेके आहिनि उहे ट्रेन में दॿिजी विया। हिन वक़्तु जेके आहिनि अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके फ़ौती जेके आहिनि उनजा लाश जेके आहिनि उहे हिन मां जेको ट्रेन जा जेके दॿा आहिनि उन मां कटे करे कढिया विया आहिनि, जिन खे मुख़्तलिफ़ अस्पताल में पहुचायो वियो। जेके ज़ख़्मी आहिनि ज़ख़्मियुनि खे रहीमयार ख़ान घोटकी ऐं उन सां गॾु गॾु उबावड़ो डहरकी जी मीरपुर माथेलो जे अस्पताल में जेको आहे दाख़िल करायो वियो आहे, जिते इलाजु कयो पियो वञे। इतला ते वॾे तादाद में जेके सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻवान आहिनि, ॻोठाणा आहिनि, उहे हिते रेस्क्यू ऑपरेशन जे लाइ पहुता आहिनि ऐं हिते पहुची करे उन्हनि जे जेके फाथल जेके माण्हू आहिनि उन्हनि जी मदद करे रहिया आहिनि। इलाइक़े वासी जेके आहिनि जूसनि जा दॿा, पाणी जा जेके बोतलूं ऐं जेके खाद खुराक पाणी जो बंदोबस्तु आहे उहो बि उन्हनि कयो आहे। हिते पहुचनि पिया छो जे हीउ जेको वाक़ियो जॾहिं बि हिन रेती वारे इलाइक़े में थियो आहे त हीउ बाक़ाइदा जेको बरबट वारो इलाइक़ो आहे। हिते जेको आहे का बि सहूलियत मौजूदु आहे, पर वॾे तादाद में जेके शहरी आहिनि उहे इंसानी हमदर्दी तहत करे जेके फाथल जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढी करे उन्हनि जी मदद बि करे रहिया आहिनि। कैमरामैन खे चवंदुसि त हीअ जेके आहिनि जेको मलबो जेको आहे उहो हटाइण जे लाइ ऑपरेशन जेको रेस्क्यू आहे उहो जारी आहे ऐं क्रेन मशीन जेकी आहे हिकु बोगी जेकी पटड़ी ते किरियल हुई उनखे जेको आहे उतां पटड़ी तां हटाइण जे लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। ऐं कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघंदो हूंदो त क्रेन मशीन आहे, क्रेन मशीन ज़रिए जेके बोगी रेलवे पटड़ी तां किरियल हुई उन पटड़ी खे उतां लाहिण जी कोशिशूं कयूं पियूं वञनि, छो जे इन हवाले सां वरी रेलवे अमलदार जेके आहिनि उहे बि पहुची चुका आहिनि ऐं जेके हिते जेके भरपासे जा जेके रहवासी आहिनि उन जो इहो चवणु आहे त हू जीअं अॼु सुबुह जो उनखे इतला मिलियो त ट्रेन कल्टी थी आहे, ट्रेन में टक्कर थियो आहे, त उन दौरान जेको आहे वॾे तादाद में जेके भरपासे जा रहवासी आहिनि उहे पहुता। उन्हनि पुलिस खे इतला ॾिनो, जंहिंखां पोइ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे जेको हिते जेके ज़ख़्मी आहे जेके आहिनि उन्हनि खे अस्पताल पहुचायो, छो जे हीउ ॾाढो जेको हीउ इलाइक़ो जेको आहे उन में रोड रस्ते जी सहूलियत न हुजण सबबि जेके आहिनि ज़ख़्मियुनि खे फ़ौतनि जा जेके लाश आहिनि उनजा मुश्किल सां जेके गाॾी ते पहुचाए करे उनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इतला ते जेके आहिनि पाक फ़ौज जा जवान DIG सखर, डिप्टी कमिश्नर घोटकी, SSP घोटकी पिणु हिन वाक़े वारे हंधि पहुची करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सूबाई सलाहकार बंगुल ख़ान महर जेको आहे उहो बि हिते पहुची करे त सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे ऐं जाइज़ो वठण खां पोइ हिन वक़्तु कैंप क़ाइमु कई वई आहे जिते उन्हनि खे जेको ब्रीफिंग बि ॾिनी पई वञे ऐं ॿुधायो पियो त हिते जेके आहिनि आला शख़्सियत जेके आहिनि रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर उहो बि जेको आहे कुझु देरि में पहुचंदो। जॾहिं त ॿुधायो पियो त GOC पनवाकिल उहो बि थोरी देरि में हिते पहुचण वारो आहे। त हिन वक़्तु जेको सिक्योरिटी जेको ऑपरेशन आहे, रेस्क्यू जो ऑपरेशन जेको आहे उहो जारी आहे ऐं उनखां पोइ हिते जेके आहिनि जेके ज़ख़्मी जेके हुआ ज़ख़्मियुनि खे अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे, पर जेके फ़ौती आहिनि जा बि इलाज कढिया विया आहिनि। जेके हिन ट्रेन में जेके वेठल मुसाफ़िर हुआ उन्हनि खे बि जेको बाहिफ़त तरीक़े सां ॿाहिरि कढी करे उन्हनि खे जेको आहे जेके भरपासे जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि खे हिते जेको आहे पंहिंजे घरनि में पनाह ॾिनी आहे। उते उन्हनि जी जेके आहिनि
महिमान नवाज़ी बि कई पई वञे। जो चवणु आहे त हीउ वाक़ियो जेको थियो आहे, हीउ वाक़ियो उन्हनि सां न थियो आहे, पर असां जेकी बि उनजी मदद थींदी असां उनजी मदद कंदासीं। छो जे हिन इलाइक़े में हीउ जेको रेती जो कचे वारो जो इलाइक़ो आहे, जिते हीउ वाक़ियो पेश आयो आहे, चंद ई क़दम रेलवे स्टेशन आहे। रेलवे स्टेशन खां जीअं ई कराची तरफ़ ट्रेन अची रही त उते हीउ वाक़ियो पेश आयो आहे। कैमरामैन खे चवंदे हीउ जेके भरपासे जा जेके माण्हू आहिनि उहे बि हिते वॾे तादाद में पहुता आहिनि ऐं एम्बुलेंसिस बि जेके आहिनि उहे पहुतल आहिनि। छो जे पंजाब जे शहर रहीम यार ख़ान, सादगाबाद ऐं उन सां गॾोगॾु घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि सखर ऐं पनवाकिल खां बि एम्बुलेंसूं जेके आहिनि उहे जेके हिते पहुचायूं वियूं आहिनि, जेके पहुची वियूं आहिनि। जेके हिते जेके ज़ख़्मी आहिनि उनखे रेस्क्यू करे उनखे अस्पताल मां मुंतक़िल कयो पियो वञे। पाक फ़ौज जे जवाननि सां गॾु रेंजर जा एहलकार ऐं उन सां गॾु घोटकी ज़िले जी पुलिस नफ़री बि हिते पहुतल आहे। जेके हिते जेके माण्हू जेके आहिनि, जेके अंदरि जेके फाथल जेके माण्हू आहिनि उनखे कढण जी जेके कोशिशूं करे रहिया आहिनि। पर असां हिकिड़ी इहा शइ ॾिठी आहे त जेके हिते इंसानी हमदर्दी जे तहत भरपासे जेके रहवासी आहिनि पहुची करे उन्हनि जी जेके फाथल जेके मुसाफ़िर हुआ उन्हनि जी बाक़ाइदा मदद बि कई आहे। ऐं इन वाले सां इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कईसीं त उनजो इहो चवणो हो त उन्हनि खे इतलाउ मिलियो आहे ऐं उहे जेके आहिनि हिते पहुची करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। जॾहिं ही घोटकी में ही ट्रेन जो वाक़ियो पेश आयो त उन दौरान जमीयत उलमा इस्लाम ज़िले घोटकी जा जेके कारकुन जेके आहिनि उहे बि जेके हिते पहुता, जानिसां जेके पहुता ऐं उन्हनि जेके आहिनि हिते सिक्योरिटी जेके फ़र्ज़ जेके आहिनि सर अंजाम करे वरिता। हिन वक़्तु कुझु जमीयत उलमा इस्लाम जा अॻवान जेके मौजूदु आहिनि उन खां पुछंदे हीअ साईं तव्हां ॿुधायो त हीउ वाक़ियो पेश आयो, छा चवंदो, कीअं आयो, हिते तव्हां केतिरी मदद कई आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीउ वाक़ियो जीअं त सुबुह जो 4 बजे खनि तक़रीबन वाक़ियो पेश आयो आहे। असां बि वेझा ई आहियूं। जीअं इतला मिली आहे त मां पंहिंजे पूरे ज़िले जे रज़ाकारनि खे इहो उन वक़्तु बर वक़्तु उन्हनि खे हुकुम जारी कयो त जल्दी जल्दी तव्हां हादसे वारी जॻह ते पहुचो। अल्हम्दुलिल्लाह असांजा रज़ाकार सभ खां पहिरियों पहुता आहिनि ऐं मक़ामी माण्हू बि पहुता आहिनि। इंतिज़ामिया जे तरफ़ इंतिहाई गफ़लत कई वई आहे ऐं इंतिहाई लेट सां आया आहिनि। हादसो जेको थियो आहे, पहिरियों बोगियूं 3-4 टुटण जे करे पोयों जेकी एक्सप्रेस आई आहे मिलत, उहा जेकी मथां चढ़ी वई आहे। पहिरियों एतिरो हादसे में नुक़सानु न थियो हुयो, पोइ ट्रेन जे चढ़ण जे करे जेको नुक़सानु थियो आहे। हीउ जेको 6 नंबर बोगी तव्हां जे साम्हूं ॾिसो था पिया, इन में बारात हुई, घोट हुयो ऐं कुंवार हुई। इहे सारी बाराती हुया जेके असां पाण पंहिंजे हथनि सां लाश बि कढाया आहिनि रज़ाकारनि सां ऐं उहे उन्हनि जो अमानतूं सामान पैसा वग़ैरह पुलिस जे हवाले कया अथसीं। ऐं असां अल्हम्दुलिल्लाह हिन महिल ताईं बि अंसारुल इस्लाम जा रज़ाकार कमु करनि था पिया ऐं मदद करनि था पिया। ऐं इंतिज़ामिया जे तरफ़ूं जेकॾहिं बर वक़्तु मशीनरी अची वञे हा, असांजे ज़िले में तमामु कंपनियुनि वटि इहे मशीनरी भारी मिक़दार में आहिनि पियूं। हे पहिरियों असां पंहिंजे तौर ते ग्रेडर वग़ैरह घुराए करे कटाई कई आहे। 8 बजे खां बाद में ई पहुतियूं आहिनि सभई क्रेनूं वग़ैरह कंपनियुनि जूं। लिहाज़ा जेकॾहिं इहो बर वक़्तु पहुचनि हा त इन एतिरे नुक़सान खां असां बची वञूं हा। तक़रीबन को 30-35 डेड बाटियूं हितो निकितियूं आहिनि। 40-50 माण्हू जेके ज़ख़्मी बि कढी विया आहिनि, ॿिया काफ़ी माण्हू जी हिते जेके जमीयत उलमा इस्लाम जा जेके रज़ाकार हुआ उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधियुनि जो वणाए त हीअ जेकी बोगी हुई, बोगी में घोट कुंवार जेके बाराती हुआ जेके वञी रहिया हुनजा उन हथनि सां जेके लाश कढिया आहिनि ऐं लाश कढण खां पोइ अमानत तौर ते उनजे वारसनि जे हवाले बि कया विया आहिनि। इन हवाले सां हिते रज़ाकार जेके आहिनि उनजो चवणु आहे त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी मुसलसल नाकामी हुई जेके बर वक़्तु न पहुती ऐं जंहिं सबबु जेके आहिनि वॾे तादाद में जेके इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थियूं आहिनि। जी महिरबानी अव्हां जी माजिद संगर। ट्रेन